मुसलमान भैरो क़यामत जे ॾियारे उहे परेशान थींदा, उहे ग़मगीन थींदा जिन पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे छॾी, शराब पीअंदे गुज़ारे छॾी। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाउ नमाज़ूं क़ज़ा कंदे गुज़ारे छॾी, मस्जिद जे अंदरि अचण जे लाइ तयारु न हुया, सॼी ज़िंदगी जिन गुनाहनि में गुज़ारे छॾी, मौत अची वियो, क़बर में हलिया विया। हाणे क़यामत जे ॾियारे हिसाब किताब वारे ॾींहुं उहे परेशान थींदा त हाय यारो असां पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे छॾी। छोट भिटाई घोट फरमायो त जिते सरतियुनि सॾ कया उते बुथे की न ॿोड़ी, पलो पुनल जाम जो तो झलियो की न डोड़ी। हाणे नाक निदोड़ी पैरियों करे ऋणनि में। अल्लाह से हिया ज़िंदगी असां के ॾिनी इबादत जे लाइ, असां पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे छॾे। अल गर्ज़ मुंहिंजा प्यारा मूं अर्ज़ु पे कयो त परेशान उहे थींदा जिन पंहिंजी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारे छॾी, पर जेके अल्लाह जा दोस्त माना आहिनि उन्हनि जो त वेहण बि अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हूंदो आहे, हलण बि मुस्तफ़ा जी शरीयत जे मुताबिक़ हूंदो आहे। उन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं उन जे रसूल जे रज़ा जे ख़ातिर गुज़ारे छॾी। उहे राति जो उथी करे पंहिंजे परवरदिगार रब खे राज़ी कंदा हुआ। जॾहिं सॼी ज़िंदगी अल्लाह ऐं उन जे रसूल जी रज़ा जे ख़ातिर जिन गुज़ारी, उन्हनि खे न दुनिया जे अंदरि ख़ौफ़ आहे न कि उहे क़यामत वारे ॾियारे ग़मगीन थींदा।